गर्दन जो दरिया। असांजो भाउ निंड मां तॾहिं उथंदो जॾहिं इहे दिलबर वारा असांजे घर में घिरंदा। इन्हनि दिल परवारनि सां अहिड़ो त हशर कंदुसि जो उन्हनि खे लिकण जे लाइ जॻह बि न मिलंदी। पुट रईस अकबर खान तव्हांखे छाजे लाइ घुरायो ऐं छा चई तव्हांखे? बाबा रईस असांखे इन लाइ घुरायो त पुछे पियो राणी तव्हां वटि आहे या कंहिं ॿिए वटि पनाह ॾिनी अथसि। पुट पोइ तव्हां कहिड़ो जवाबु ॾिनो रईस? बाबा दा दिलबर रईस अकबर खान सां सॼी हक़ीक़त कई। इहो रईस जो चमचो आहे न, इहो फोटो, इहो बुतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे रईस खे असांजे खिलाफ़ भड़काए पियो। मूंखे त अहिड़ी बि बाहि लॻे दिल पई चवे उते जो उते कमु कयांसि किटली। कुझु होश खां कमु वठंदो कर दादा न। हर वक़्तु तुंहिंजो इहो गुस्सो कॾहिं असांखे कंहिं वॾे नुक़सान में न विझे। जेकी मूं ॻाल्हि कई उहा हक़ीक़त त आहे न। छोकिरी हिते आई हुई ऐं बग़ैर ॿुधाइण जे हितां निकिरी वई। हा मुंहिंजा भाउ रईस बि त इहा ई ॻाल्हि कई। चए पियो त जेका बि ॻाल्हि आहे त मूंखे ॿुधायो, मतां सुभाणे तव्हांजे ऐं सुल्तान वारनि जे विच में ॻाल्हि ॿोल थिए त ऐं तव्हां कूड़ा निकिरो। पुट दादा न इन ॻाल्हि ते त रईस इतबार करे सघे थो, पर सुल्तान वारा कोन कंदा। बाबा हुननि जे एतबार करण या न करण सां असां मथां को बि फ़र्क़ु न पवंदो। पुट इहो बि त सोच न, हो मुड़ण वारा आहिनि, हद खां वधीक ज़िदी आहिनि। आलम खान जहिड़े शींहं खे बि हुननि ख़तमु करे छॾियो, तव्हांखे काथे छॾींदा? पुट रईस बि न चाहींदो त तव्हां ऐं सुल्तान वारा एतिरी दुश्मनी में काइजी पओ जो मोटण जी वाट बि न मिले। जॾहिं असां हुननि जा ॾोही न आहियूं त पोइ बाबा रईस वञी हुननि खे सम्झाए न त असां खां टरी पासो कनि। बाबा झेड़ो त जीव झेड़ो, ऐं जंहिंमें दम हूंदो उहो कंदो कमु किटली ऐं सो थी वेंदो फना फना। पुट तूं छा थो सम्झे त रईस उन्हनि खे न सम्झाईंदो? अलाह कंदो बाबा त रईस अकबर खान वञी हुननि खे सम्झाईंदो ऐं सुल्तान वारा बि सम्झी वेंदा। चाचा साईं इहो राणा खान जो कमु हाणे तव्हांखे ई करणो पवंदो। इहा ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे, पर राणे खान कहिड़ो सुठो मुंदो आहे जे मूंखे हिते घुरायो अथसि। अस्सलाम वालेकुम नवाब साईं साहिब खैर खाना बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कुछ मदारा जोर अली आयो जी आयो बिस्मिल्लाह। राणा खान खैर है न? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुल ठीक। इतरे पंधा काम को घुराए देते केड़ो कम आ तुंजो? ना साईं हाणे तोखां केड़ो लिखायो? सच पुछी त इन उम्र में मूंखे ॿी शादी करण जो शौक़ थी। यार थियण घुर्जे, तूं छो त रसाणो ॿार आ, तूं त अञा 4-5 शादी ॿियूं कर, केरु तोखे झलींदो? ना साईं सच पुछी न, असुल हिक धक सां ई तो मुंहिंजी दिल खटे वरती आहे। राणा खान इहो त मूंखे तूं ॿुधा तूं कहिड़ो बदबख्त आहे जो तोखे रिश्ते ॾियण खां इनकार कयो अथसि ऐं तो मूंखे तूं घुरायो आहे। सुल्तान राणा खान जेके ॿिए कंहिंजो नालो वठी आहे न त मञाए बि वठूं था, हाणे इन ढोरे खे केरु मञाईंदो? हा साईं जेकॾहिं इहो कमु एतिरो सवलो हुजे हा न त मां वांगे हिते घुरायां ई कोन, पाण ई कुझु ज़ोर लाहे उन धुर खे बड़ी राज़ी करे वठां। छा ॻाल्हि आहे राणा खान? सुल्तान ई अञा ताईं भेण वेठल आहे, उन शादी न थी आहे? न अञा वेठल आहे। पर राणा खान मूं त ॻाल्हि ॿुधी त सुल्तान वारनि खे पोड़े था हुनखे परणाए छॾियो छोरीअ खे। हा ना साईं हिन पोड़े मलूक सां छोकिरी जी बराबरि शादी थी हुई, पर उन खां हींअर तलाक थियल अथसि। छोकिरी पंहिंजे घर वेठल आहे। हा ना साईं कुझु ॾींहं पहिरियां हिन छोरी जी शादी त वरियाम सां थियण वारी, पर के मसइलनि सबबि इहा रुकिजी वई ऐं ख़बर ई कान पई नवाब साईं त अचानक कीअं हिन छोरीअ ते मुंहिंजी दिलि अची वई। वाह यार राणा खान वाह, तूं पाण हिन उमिरि में इश्क पियो करी। इश्क वरी ज़ालिम शइ आहे नवाब साईं, वॾी ज़ालिम शइ, कॾहिं थी थो वञे का। चाहतों के कलर्स हैं यूं आ रहा है लाइफ का मजा। रूह अफ़ज़ा जिंदगी मुबारक।
ऐं इश्क उमिरि ऐं वक़्त खे थोरो ई ॾिसंदो आहे। अलाए कहिड़ी घड़ी ओचितो हिन ज़ालिम ते मुंहिंजी नज़र पइजी वई ऐं इहा छोरी मुंहिंजे दिल में घर करे वई नवाब साहब। घर ऐं सच पुछो न त मुंहिंजो त हाणे रातियुनि जूं निंडूं हराम थी वियूं न। हाणे तव्हां ई ॿुधायो त पंहिंजे सुकून करार लाइ मां उन छोकिरी सां शादी कयां या न। हाय हाय, न त इहो इश्क जो रोग ज़ालिम त मूंखे बीमार करे विझंदो। ऐं अव्हांखे त ख़बर आहे नवाब साहब त हिन उमिरि में मां भला इन इश्क जी सट खां बचाए सघंदुसि न को न नवाब साहब न। राणा खान हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, सच पुछे त मूं बि इश्क कयो। हम कोमा में हलियो वियो साईं, तो अलाह शुक्र आहे जहिड़ो मोटी आयो आहियां। पर हाणे तुंहिंजो कमु इंशाअल्लाह ज़रूरु कंदो नवाब। राणा खान तूं दिलि जा कर, आउं सुल्तान सां मिलंदुसि। ॾिसां थो पेर कहिड़ा थो खणे ऐं छा थो जवाबु ॾे। नवाब साहब मां त चवां थो सुभाणे की सिजे में वञी इन सुल्तान वारनि सां हवाले थियो रिश्ते जी ॻाल्हि कयो। पक्का मूंखे त हू इन रिश्ते खां जवाबु ॾींदा, पर कुझु आउं थी था कढो। पर हिकु मुंहिंजी इल्तिजा आहे नवाब साईं, कुझु बि कयो, कीअं बि कयो, कहिड़े बि तरीक़े सां इन छोकिरी जे रिश्ते लाइ सुल्तान वारनि खे राज़ी कयो। बस असां कोन घटाइबो, वधीक तुंहिंजा नसीब बाक़ी। हाणे मूंखे लॻे त थो त सुल्तान जवाबु कोन ॾींदो। नवाब साईं अहिड़ा मुंहिंजा नसीब हुजनि हा त अव्हांखे छो घुरायां। हा, मां पंहिंजा नसीब ठाहिण लाइ त अव्हांखे हिते घुरायो आहे। राणा खान अलाह शुक्र कर तुंहिंजा नसीब वॾा आहिनि ऐं तूं मूं ते भरोसो रख। अॻिते भला मालिका। काॾे नानी काॾे, अञा हिकु राति मस गुज़री आहे। अदा हिते हिकिड़ी राति रहीसीं न, जेकॾहिं मुर्शिद खे राज़ी थियणो हुजे तंहिंमहिल ताईं थी वञे हा, न त भली हिते साल रहंदासीं त बि इहे ई हाल हूंदा। तंहिंजे करे माल सां हलो ॻोठ। बाबा हिकु राति हिकु ॾींहुं रहिया हूं त मुंहिंजे पेट में गंढा थी विया आहिनि। जेकॾहिं 4 रातियूं रहियासीं पाण सम्झो था छा थींदो। छॾियो हाणे ख़बरुनि खे, खणो पंहिंजी गोदड़ियूं रिलियूं ट्रपियूं त हलो ॻोठ माल सां। हिते माल जाम थो मिले, जुड़े जाए मुंहिंजा खिसा भरिया पिया आहिनि। ॻोठ हलंदासीं वरी उहे ई बुखनि में पा थी वेंदासीं। निभागो तव्हां त वञी उतो त नगर वठी पिनी पंहिंजो ढिढ भरियो वेठा हो। बुख ते मरूं असां रुगो ॿथा, माल सां हली पंहिंजे घर रसूं। सियाणी साईं सवाल पूरो कयो आहे, हाणे हिते रहण मां को बि फ़ाइदो न आहे। हलो त घर हलो। तुंहिंजो सवाल पूरो थी वियो? हा बिल्कुलु थी वियो। कहिड़ो सवाल घुरियो हुई? हाणे बस सवाल कॾहिं बि ॿुधाइबो न आहे। हाणे खणो गोदड़ियूं त हलूं। ॾिसो छा था छोरा, कुछ सोच नानी, कुछ सोच। हिते अचण सां पैसनि में केतिरी बरकत पई आहे। हूअं ई पिनण में बरकत हूंदी आहे। जुड़े खे वठी सुबुह जो अची दरगाह ते वेहो ऐं शाम जो घर अचिजो। को जेको बि मिले वॾीअ में न भई अधु कजो। खणो हे गोदड़ियूं ऐं रिलियूं दिलियूं त हलूं माल सां घर। अदा तू हली राणा खे समझाए, मुझे तो हिक भी नथो ॿुधे। अदी तो सा मजाक कंदो हूंदो। जेकरे सच में चाचा ॿी शादी करे तो त पोइ असांजी सिकी लथी चाची जो छा थींदो? सच में मां मरी पवंदस जे राणा ॿी शादी कंदो त। अदी ये भला आधा जी उम्र आहे जो इन उम्र में शादी कंदो? ॿुधाए मूंखे। यही ॻाल्हि त मूं बि राणा सां कई आहे, पर उहो त चए त मां अञा 18 सालनि जो आहे। इहा ॻाल्हि हुनखे केरु सम्झाए? चाची जेकरे चाचा ॿी शादी करे तो त तू करण ॾीस न। जे मां चवां त मां गोरान जी ॿी शादी थी करायां त पोइ त तू भले ॿी शादी कराइस। मां को इनके थोड़ी रोकींदम। मुंहिंजे हिस्से जो प्यार ही मूंखे ॾींदो ऐं हुन जे हिस्से जो हुनखे। हा ये ॻाल्हि तू हींअर पई करी। जे गोरा मोड़ ॿधी लाहू लहण वियो न त तुंहिंजो साग घट ते निकिरी वेंदो। मां एॾी साड़ोली थोड़ी आहियां। तू हाणे माठ कर चोरी, मां तो सां ॻाल्हाइण न आई। मां त पंहिंजे भाउ सां मिलण आई आहियां। अदी
अदा राणा तोखे होश मां तूं कढे तूं खामखा परेशान न थी मां त होश में आहियां गौराम राणा होश में न आहे इन करे त तोखे चाहियां थी त तूं अॼु घर अच ऐं अची राणा खे सम्झाए त हू पाण मथां माण्हू न खिलाए ऐं ना ई मूंतां माण्हू खिलाए इन करे अदा इन करे चवे थी अॼु राति कीअं बि करे अच ऐं अची राणा खे सम्झाए वञ। ठीकु आहे आदि मां राति ईंदुसि। ठीक है चाची तू मानी तैयार कराए छजा गुलाम सां गॾु मां भी ईंदस। हाँ हाँ तव्हांखे मानी मिलंदी रोजी राणा खे सम्झाए वञो होश मां निकिरंदो। छोकिरी दिलबर वारनि वटि वई ज़रूर हुई पर हू त निकिरी वई आहे। रेस मूंखे इहा पूरी पूरी पक हुई त तव्हांखे मिठड़ी मिठड़ी ॻाल्हियूं करे वापसि कंदा पर मूंखे पूरी पक आहे त छोकिरी इन्हनि वटि ई आहे। बाबा हू एतबार ॾियण लाइ तयार आहिनि कूड़ा आहिनि उन्हनि खां एतबार छा लाइ वठनि पर मूंखे त बाबा उन्हनि जी ॻाल्हियुनि में सच्चाई नज़र आई आहे। रेस तव्हां सिधा साधा माण्हू आहियो तव्हांखे हर माण्हू सिधो लॻंदो आहे पर इहे दिलबर वारा दिल्ली जा ठग उन्हनि जी कंहिं बि ॻाल्हि मथां असांखे एतबार जेकर दिलबर वारा तोखे एतबार ॾियनि त पोइ कूड़नि माण्हुनि खां मां एतबार न वठंदुसि। इन जो मक़सदु त तूं उन्हनि सां जहिड़ो कंदे रेस जहिड़ो त छा पर मूंखे आख़िरी हद ताईं वञिणो पियो त बि वेंदुसि पंहिंजी घर जी इज़त जे लाइ इन्हनि टिनिनि भाइरनि जा खून करणा पिया न उहे बि कंदुसि। उहो तुंहिंजा ॾोही न आहिनि सुल्तान अॻिते हले तूं ख़ुदि पछताईंदो त कावड़ी क्रोध में तोखां इहो ग़लति कमु थियो आहे। रेस इहे असांजा ॾोही आहिनि ऐं बांह इन्हनि जे ई घर में आहे ऐं मां तव्हांखे इन्हनि जे घर मां ई बांह कढी ॾेखारींदुसि। थी सघे थो त मां ग़लति हुजां पर मुंहिंजी दिलि नथी मञे त छोकिरी दिलबर वारनि वटि आहे। इहा तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी त छोकिरी किथे आहे ऐं किथां निकिरे थी। वरियाम भला छोकिरी राणीअ जी का खुड़क पई या अञा को पतो ई कोन्हे को। मिठल असांजो शक दिलबर वारनि ॾांहुं वञे थो। भला यार इहो त ॿुधाए त इहे दिलबर वारा असुल आहिनि किथां जा। हितां जा ई आहिनि। हा पर तूं उन्हनि सां मिलियो आहीं? न यार अञा त उन्हनि सां सही तरीक़े सां न आहियूं मिलिया। त पोइ एॾो पक सां कीअं तूं चईं त छोकिरी उन्हनि वटि आहे? अॻे चकर बि जेके इहे मायूं निकितियूं हुयूं न त उन्हनि वटि पनाह वरिती हुयूं। वरियाम जेकॾहिं तव्हांखे पूरी पक आहे त छोकिरी उन्हनि वटि आहे त पोइ रुॻो तव्हांजी न पर पूरे ॻोठ जी इज़त जो सवाल आहे। सॼो ॻोठ कढी हली था कयूं घेरो काॾे वेंदा? असां पाण इहो ई सोचियो आहे त पूरी बिरादरी खे गॾु करे हली दिलबर वारनि जे मथां घेरो कयूं। हली खुलम खुला उन्हनि खे चवंदासीं त भाउ ॾियो या छेड़ो वारियो छा उहे असांजी सॼी बिरादर खां ॾाढा थी वेंदा? मां बि अॼु वञी रेस सां मिलां थो ऐं रेस खे चवां थो त पूरी बिरादरी खे गॾु करे। वरियाम मां तव्हां सां गॾु आहियां केरु हले या न हले पर मूंखे जेॾी महिल बि अकल कंदे न मां हाज़ुर थींदुसि। ॻोठ जी इज़त जो सवाल आहे पहिरियों ईअं पोइ ते कोन हटाईंदासीं। इहा तुंहिंजी महिरबानी आहे मिठल। यार हिन में तव्हां मथां को थोरो कोन थो कयां। अॼु महिल तव्हांजे मथां आहे सुभाणे मुंहिंजे मथां बि अची सघे थी। पाण में भले लख इख़्तिलाफ़ हुजनि पर ईअं ॿाहिरि माण्हूअ खे नाइंसाफ़ी करणु कोन ॾींदासीं। इहा तुंहिंजी चङाई आहे मिठल। मां वरी बि चवां थो वरियाम को बि कमु हुजे कंहिं बि महिल रुॻो तूं हुकुम कजांइ अध राति जो बि तो वटि अची पहुचंदुसि। नवाब साहब वक्त कीअं थो गुज़रे? सुल्तान खान मालिक जा एहसान आहिनि इज़त सां वक़्तु गुज़रे पिया। ॾियो हाल अहवाल। अॼु असां तरफ़ वॾा पेर कया अथव। सुल्तान खान घरमी जे ॿेर पकल हूंदी आहे न रहंदा आहिनि। ऐं तव्हां खां तव्हांजी भेण जो रिश्तो करणु आयो आहे। कंहिंजे लाइ? राणे जे लाइ।
नवाब साहब तव्हां वॾी मज़ाक कई आहे। राणा असांजी इज़त उॾाइण लाइ तव्हांखे मोकिलियो आहे। जेकॾहिं तुंहिंजी जाइ ते कोई ॿियो हुजे हा त उनखे सिधो ॿुधाए छॾियो हा। सुल्तान खान शरीयत जी ॻाल्हि आहे, हिन में तव्हांजी इज़त जी ॻाल्हि आहे, इहो ठटो न आहे। बुढ़ा राणे जहिड़े कमीने शख्स सां असां रिश्तो कयो, ये थी नथो सघे। मलक खान तूं नौरत आहीं, एतिरो तो क्या ॿुधाए थो छॾियां त हेॾो कमियूं मन आहे, हू पंहिंजे नंगनि खे संभालण ॼाणे थो। सुल्तान खान अहिड़े घर में तव्हांजो रिश्तो थिए पियो, तव्हांखे त इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु थियणु घुरिजे। तव्हां आया आहियो, तव्हांजे लाइ इज़त आहे, पर इहो रिश्तो असांखे क़बूल न आहे। सुल्तान खान तव्हांजी मर्ज़ी, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदोमांइ, तव्हांजे सभई हिकु थी वियो न पाण में, तव्हां खां वधीक ॿी का बि अहिड़ी ताक़त कान हूंदी, इहो ॿुधाए थो छॾियईं। नवाब साईं, इन मसइले ते मां ॿीहर ॻाल्हाइण नथो चाहियां। तव्हांजो जेकॾहिं ॿियो को कमकार आहे त हुकुम कयो। ठीकु आहे सुल्तान खान, तव्हांजे दिलि मुतमइन न आहे न, ख़ैर आहे, पर वरी बि सोचिजो ज़रूरु, ऐं आउं हिकु दफ़ो तव्हां वरी बि ईंदुसि। इहो असांजो पहिरियों ऐं आख़िरी जवाबु आहे। इन्ही मसइले जे लाइ तव्हां ॿीहर न अचिजो। बाक़ी तव्हांजे लाइ तमामु घणी असां वटि इज़त आहे। हिन उताक जा दरवाज़ा तव्हांजे लाइ हमेशह हमेशह जे लाइ खुलियल आहिनि। ठीकु आहे सुल्तान खान, पर हिकु दफ़ो ज़रूरु ईंदोमांइ, ज़रूरु। अदा इन राणा जो एतिरो दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो असां खां रिश्ते जी घुर थो करे। अदा जेकॾहिं असां अदीअ जी शादी कराए छॾी न, त अहिड़ा माण्हू असांजे दर ते न अचनि हा। पर जेकॾहिं अदी घर में वेठी हूंदी त इहे रिश्ता ईंदा वेंदा, अदा असां कंहिंखे मोड़ ॾींदासीं। अम्मा मूंखे पूरी पक आहे, मुंहिंजो रिश्तो अदा वारनि वरियाम खे त न ॾिनो, पर राणे खे ज़रूरु ॾींदा। इन जे करे अॼु अदा वारा अचनि न घर, त उन्हनि खे चई छॾिजांइ त मां शादी कोन कंदसि, सॼी ज़िंदगी घर में वेठी हूंदसि। अम्मा मां हुननि खे चवंदसि, तूं छा थी सम्झे त हू मुंहिंजो चवण वठंदा? सुल्तान जॾहिं बि को फ़ैसिलो कयो आहे, असां खां सलाह वरिती अथई, हुन जे दिमाग़ में जेको बि ईंदो आहे उहो ई कंदो आहे। पोइ असां केॾा बि ज़ोर लॻायूं, असांजी त हिकु बि कोन ॿुधंदो आहे। अम्मा जेकॾहिं हिन चकर अदा वारनि मुंहिंजी न ॿुधी न, त मां ज़हर पी पाण खे ख़तमु करे छॾींदसि। पर अदा वारनि जे किरोध ऐं अना जे करे मां पंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कंदसि। इन सॼे सूरनि खां त हिकु सूर भलो आहे त मां ज़हर पी मरी वञा। सदोरी ख़ुदा कंदो त ईअं कोन थींदो। अम्मा वसाई वसों हिते नाहे आई, राणे मुंहिंजे रिश्ते जी घुर कई आहे, तॾहिं वसाई हिते आई हुई। इन निभागे ॻोठ मां का बि छोकिरी नज़र न आई जो तुझे अची रिश्ते जी घुर कई अथई। अम्मा मूंखे यादि आहे त कुझु ॾींहं पहिरियां जॾहिं मां ॻोठ जी घिटीअ मां गुज़रां पई त राणो मूंखे घिटीअ में मिलियो हो, ऐं उन मूंखे पंहिंजी रज़ा ॿुधाई हुई। चए पियो त छा मां तुंहिंजे ॿाहिरनि खां तुंहिंजे रिश्ते जी घुर कयां? मोए खे शर्म बि न पियो अचे त घिटीअ में ईंदे वेंदे छोकिरनि सां थो ॻाल्हाए। जेकॾहिं इहा ॻाल्हि तूं उन ॾींहुं करे हा न, त सुल्तान खे चई इन निभागे खे छंड कढराए छॾियूं हा। जेका अॼु ॻाल्हि कई अथई न, इहा उहो करे ई न हा। अम्मा कीअं ॿुधायां हा अदा वारनि खे? ख़बर बि अथई त अदा वारा तेज़ तबियत जा आहिनि, ऐं मां नथी चाहियां त थोड़ी थोड़ी ॻाल्हि जे करे बंदूकूं उभियूं कनि। इन जे करे मां कंहिंसां बि ॻाल्हि कोन कयमि, ऐं राणा उहे समझी वेठो त मां शादी करण जे लाइ राज़ी आहियां। नवाब साईं, मूंखे अवां मां पूरी पूरी उमेद हुई त सुल्तान वारनि खां इहो संग अवाम खे कढी ॾींदो, पर सुल्तान त अवां खे संवती न ॾिनी। राणा खान
सुल्तान खे रिझाइण में वक़्तु लॻंदो, ॿ टे चकर वञणा पवंदा। ईअं इहो ढगो जेको आहे न सवलो कोन मञींदो। ईअं त न आहे आउं वञा ऐं बसि उहा करे छॾिनो, ॿकरी आहे छा? हुनजी भेण थो वठी, भेण हुनजी। ना साईं, तव्हांजो अंदाज़ो छा आहे? सुल्तान जे ॻाल्हाइण मां अवां कुझु महसूसु कयो त छा हू संगुड़ियल ॾे राज़ी थींदो, या अवां जीअं ई संगुन खां घुरियो हो पंहिंजे आपे मां निकिरी? गरम न, थधो, थधाई सां ॻाल्हायो। ऐं मूं हुनखे सोचण जी मोहलत ॾिनी आहे। अञा ॿिया जेके वेठा ॿ ॼणा, छा नालो अथसि, उन थोरे में किरकिर कई पे, पर हुनखे चयमि त तूं मटकर वे थधो थी, कान सां सलाह कंदो, ऐं पोइ जॾहिं ॿीहर वेंदुसि न अलाह कंदो, मञाए वठंदोमांसि। ईअं त सवला त कोन कढंदोमांसि। नवाब साईं, जेकॾहिं अवां मुंहिंजो इहो कमु कयो त यकीन ॼाणो सॼी ज़िंदगी मां अवां जा पेर धोई पिया। राणा काने कमु तुंहिंजो थी वेंदो, थी वेंदो, तूं ख़बर आहे न। पर तूं रुॻो इहो ॿुधा त तुंहिंजो वक़्तु गुज़रे कीअं पियो, कंहिंखे टांडा ॾेई वेठो आहीं हिते। नवाब साईं, हिन वक़्तु जाड़े सां ज़मीन जो को सौदो कयो हुन ते फॾो पियो थो हले। अञा त इहो मूंखे ज़मीन जो कब्ज़ो नथा ॾियो। जाड़े सां त मां मुंहुं ॾियो वेठो हुउसि, पर विच में अची अदे अकबर खान डंगर हाणे इहो कमु अव्हांखे ई करिणो पवंदो नवाब साईं। अदे अकबर सां मिलंदव ऐं हुनखे राज़ी कंदव त इहो कब्ज़ो मूंखे ॾे। वरी इन जी ज़मीन केतिरी जे तो हिन सां सौदो कयो आहे? पूरे वाटर जो सौदो थियो आहे। सॼो वाटर ने जाड़े हेठि आयो किथां? नवाब साईं, इन जाड़े वारे छोकिरे मिठल अदे अकबर जी धीउ सां शादी कई। उन छोकिरी खे पंहिंजो जेको बि हिसो मिलियो उन समूरी ज़मीन जो वरी जाड़े मूंसां अची सौदो कयो। तो पर जाड़े खां कहिड़ा नोट ॾिना हूंदा? पैसा त मूंखां समूरा वठी वियो आहे। आउं तोखे चङी तरह सुञाणा त तो कहिड़ा हुनखे नोट ॾिना हूंदा। का न का हेर फेर तपेदार न मिली करे कई हूंदी ज़रूर। ऐं वरी ॾिस, जे तूं न पैसा ॾेई छॾीसां त फॾो छो हलिया? तॾहिं त फॾो हले पियो। फॾो ई सही नवाब साईं, फॾो ई सही, पर हिन फॾे खे बि तव्हां ई हल कंदव। नवाब साहब, जेसि ताईं मुंहिंजा कम सिधा नथा थियनि न तेसि ताईं मां हथ कोन कढंदुसि। हीअ दुनिया